मुंहिंजो नालो आहे फ़क़ीर लाल नूं जत भटाई साहिब जा ख़लीफ़ा आहियूं जत फ़क़ीर आहियूं। असांजो हीउ ॻोठु आहे। हिते असांजे ॻोठ में हीउ ख़ुश्क बंदर हो कच्छ रण। पोइ हिते ई ॾाॾी गगा जो जेको अॼु हाणे चऊं था भटाई साहिब जो चकियो आहे। चकियो उन टाइम में चवंदा हुआ ओताकनि खे, बुज़ुर्गनि जे ओताकनि खे चकियनि जो नालो हवालो हूंदो हो। पोइ इहो चकियो हो। हिते भटाई साहिब ईंदा हुआ चइनि ख़लीफ़नि सां, ॾाॾी गगा वटि रहंदा हुआ। ऐं फ़क़ीर अब्दुल अज़ीम जेको हो जंहिंखे शाह जो लक़ब ॾिनो वियो जत, उहो साईं सां गॾु हूंदो हो, कातिब हूंदो हो। साईं जेकी कुझु चवंदा हो उहो लिखंदो हो। अॻे कानी जो कलम मस हूंदी घोटे कोयले सां, उन सां लिखंदा हुआ। पोइ हू जेको ई जॻह आहे हिते फ़क़ीर जेका आहे से नमाज़ पढ़ंदा हुआ।